पीटीआई के ग्राउंड में जलसो करण खां कंहिं बि नाहे रोकियो। जंहिं नमूने रस्तनि ते रैलियूं ऐं जुलूस कढिया पिया वञनि, उन जे करे ट्रैफ़िक में शदीद मुतासिर थी रही आहे। आम शहरी सख़्तु परेशान आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीटीआई तरफ़ां जेका ख़ातिरी कराई वई हुई, अफ़सोस सां चवणो पवे थो त उन ते अमल न पियो कयो वञे। पहिरें ॾींहुं ई वाज़े कयो वियो हो त जलसे जी इजाज़त आहे, उन जे बावजूद सिंध हुकूमत ते इल्ज़ाम हणणु मुनासिब अमल नाहे। पीटीआई जा कारकुन कानून हथ में न खणनि ऐं हुकूमत तरफ़ां जारी कयल हिदायतुनि ते अमल कनि। हैदराबाद में पीटीआई खे जेको रूट ॾिनो वियो हो, उन ते अमल न कयो वियो ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ॿियो रूट इख़्तियार कयो वियो। पीटीआई पारां जिना बाग में जलसे की इजाज़त मिलण बावजूद रोड ते जलसो करण जो ऐलान। सिंध सरकार रोड ते जलसे की सूरत में कार्रवाई की वार्निंग ॾेई छॾी। पीटीआई अगवान हलीम आदिल शेख जो चवणु आहे त जिना बाग में जलसे की एनओसी देर सां मिली, इंतज़ाम जल्दी में मुकम्मल न थी सघंदा। उन करे जलसो कायदे अज़म जी मज़ार के दरवाज़े आॾो रोड ते कयो वेंदो। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल अंजार चयो आहे त जेकॾहिं शहर के कंहिं बि रोड ते जलसो थियो त सिंध सरकार कदम खणंदी। ग्राउंड खां ॿाहिरि जलसे की इजाज़त न मिलंदी। सिंध हुकूमत पीटीआई के जिते जलसे की इजाज़त ॾिनी आहे, उते ई जलसो करे। कराची के इलाइक़े कोरंगी पीएनटीसी सोसाइटी में केमिकल कारखाने के बाहर फायर ऐं रेस्क्यू टीमुनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। रेस्क्यू तर्जमान मूजिब बाहि वाक़े दौरान कंहिं बि जानी नुक़सान जो इत्तला नाहे मिलियो। पाकिस्तान पारां इसराइली कदम सोमालिया के आलमी तौर वञण सरहदुनि ते सिधीरीत हमलो करार। सोमाली लैंड के तस्लीम करण जो इसराइली कदम आलमी कानून ऐं गॾियल क़ौमनि जे मंशूर जी भञकड़ी आहे। इसराइली कदम हारन ऑफ अफ्रीका ऐं ॻाढ़े समुंड में अमन ऐं सलामती ॾे ख़तरो आहे। पाकिस्तान इसराइली गैर कानूनी ऐं गैर हक़ीक़ी कार्रवाई की मज़म्मत करे थो। नायब वज़ीर अज़म इसहाक डार जो जिते में ओआईसी इजलास के ख़िताब। संदसि चवणु आहे त आलमी कानून तहत रियासत की ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत लाज़मी आहे। पाकिस्तान ओआईसी ऐं अरब मुल्कनि सां गॾु फ़लस्तीन की आज़ादी वारे हक़ जो सहकार कंदो। इस्लामाबाद के इलाइक़े आपपारा में घर अंदर सिलेंडर धमाको। घोट क्वार समेत 8 ॼणा फोत। रेस्क्यू अख़बार मूजिब G7 में शादी की तकरीब दौरान सिलेंडर धमाके सबब इमारत किरी पई। मलबे हेठां दबजण सबब घोट क्वार समेत 8 ॼणा फोत थी विया, 15 ज़ख़्मी। घर में शादी की तकरीब हली रही हुई तो सिलेंडर धमाको थियो। 4 घर मुतासिर थिया। तलार बरसां क़त्ल थियल कैलाश कोहली केस के मुख्य जवाबदार जो रिमांड मंजूर। पुलिस जवाबदार सरफराज निज़ामानी ऐं सहूलतकार ज़फ़रुल्ला ख़ान के वधीक जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुल्क में सख्त
थधि जी लहर हुंजा में पारो 2 डिग्री ताईं पहुची वियो। आलमी मौसमी वेबसाइट मूजिब कोयटा में घटि गर्मीपद 1 रिकॉर्ड कयो वियो। इस्लामाबाद में 2, लाहौर में 3, पिशावर में 5 ऐं कराची में 7 डिग्री रिकॉर्ड। सिंध के मुख्तलिफ शहरनि में कोहीड़े सबब थधि में बाद आम जिंदगी मुतासिर। कंबर, नवदेरो, फरीदाबाद, पुछेरी, खैबर में कोहीड़े सबब जिंदगी जो रोज़ानी जो कार व्यवहार मुतासिर। कुंभ, फुलची स्टेशन, रेती, कुपछाड़ी ऐं उस्मान चौहड़ी में कोहीड़े सबब नज़र जी हद घटि थी वई। सिंध तालीम खाते स्कूलन जो टाइम तब्दील करे छॾियो। हाणे ख़ानगी तौर सरकारी स्कूल सुबुह 8 बदिरां 9 वॻे खुलंदा। नवाबशाह में घर की छित किरण सबब 2 ॿार फौत, 4 जख्मी। गोलीबार कैंप नंबर 2 में गैस सिलेंडर धमाके सां फाटण सबब घर की कमज़ोर छित किरी पई। फौतिन में 5 बरे जो अहमद ऐं 4 बरे जो अम्माद शामिल। वाक़े बाद फौतिन जा लाश ऐं जख्मी PMC अस्पताल मुंतकिल। खानपुर की ईदगाह रोड ते वथाण में 4 मेहूं ऐं 2 बकरियूं चोरी। हथियारबंद मोहम्मद शरीफ बिरोही के वथाण में 4 भलोड़ मेहूं ऐं 2 बकरियूं काहे वया। इतला मिलण ते पुलिस भाॻे सां गॾिजी ॾोहारियुनि जा पेरा खणी शुरू करे छॾिया। रतोदेरो में ज़रई ज़मीन की मालकीता सनानी बिरादरी की 2 धुरियुनि में छेड़ो। जख्मी नौजवान फोत। मक़तूलन जो अघु 3 थी वियो। वारसनि जो रतोदेरो बाईपास ते धरणो। सनानी बिरादरी के माण्हुनि औरतुनि समेत कुरान पाक खणी रतोदेरो नवदेरो बाईपास ते एहतजाजी धरणो हणी पुलिस खिलाफ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सरवर सनानी जी धुर जे माण्हू ॾाढ कंदे संदन घरनि ते फायरिंग कई, जंहिंमें 2 नौजवान थॾे ते मारिजी विया। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। ज़ख़्मी मां 1 ॼणे अॼु दम ॾेई छॾियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।